बहुत ज्यादा ही इज पार्ट ऑफ द टीम। नाज़रीन, सुल्तानकोट जे ॻोठ मुमताज़ मारफानी ते पुलिस चढ़ाई दौरान वंजराह कई वई। मुतासिरनि एहतिजाज कंदे चयो आहे त पुलिस बिना जवाज़ चढ़ायूं करे ज़ुल्म करे रही आहे। नोटिस वरितो वञे। इन बाबति वधीक तफ़सील इन रिपोर्ट में ॾिसूं था। एर मोहम्मद जाफ़री साईं जेको इंचार्ज आहे अमाऊ थाणे जो, उहो आयो 5-6 मोबाइलूं खायो। असां जेको बि आहे खणी वियो। जेको सोन बि तव्हांखे हींअर रथी त ॾेखारियमि, सोन बि खणी वियो आहे। मोटरसाइकिल मुंहिंजी कायो आहे, ॿिए मुंहिंजे सौट जी कायो आहे मोटरसाइकिल। सर 3 माण्हू सुपर सारियूं खणी वियो आहे। ऐं असां हथ ॿधी तव्हांखे अपील कयूं नंढड़ा असांखे साणनि, त महिरबानी करे इनखे काई न काई मतिलबु नोटिस वठो। असांजा घर बि ड्राए वई, असांखे धक हणी वई ॾाढो। हुकूमत जेको थी सघे त असांजो अदल कयो, न त असां क़ुर शरीफ़ खणी असां ॾेखारींदासीं। ॾाढा धंधे वञनि नथा, ग़रीबनि जे लाइ भाई वारियूं बीठा आहिनि। जॾहिं निकिरे थो घर खां तॾहिं पुलिस वठी वेठीसीं। कल्ह सॼो 10 बजे राति खणी वई अथसि। ॾाढो तंग थी असांजो माल विकाए विया आहिनि। ट्रेन में विझी बकरियूं छेला आई। कल्ह हुकूमत ज़ोर मां असांजे कुते हुननि खे धक हणी माल ठाहे वई। असांजो आई पुलिस 4-5 मोबाइलियूं ट्रेनियूं आयूं। असांजो जायूं ड्राए वई आहे। पुलिस मां खणी थी वञे अब्दाल चौंकी अडूं। इतो जेॾी महिल सुल्तानकोट थो वञा, ॿार खणण या का शइ ॿी कमर दवा कमर चाहे त अखियूं ॿधी असांखे खणी थी वञे। असां क़ुर जलियासीं त बि असांखे धक हणी परे करे उछलियो सूबेदार। चढ़ो न त ट्रेन में तव्हां रना। अहिड़ो ज़ुल्म, अहिड़ो नाजाइज़ी नछे ग़रीबनि सां ज़ुल्म कए बेॾोही बेकसूरदार। नाज़रीन, ख़बरुनि ऐं अपडेट्स जो सिलसिलो जारी आहे। वधीक तफ़सीली ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट KTN News.tv। वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ हेडलाइंस सां गॾु हाज़िर थियूं था।